अबा हिन नक्शबंदी फेज में अगर बरकत है, अगर इन में जज्बो आ, इन में इनकलाब आ, तो गौसल आदम जे सदके आ। ओहो गौसल आज़म जेको गौसे समदानिया, कुतुबे रब्बानिया, महबूबे सुबहानिया, शहबाज़े लामकानिया, जो मिठो नालो अब्दुल कादिर जीलानिया, जेको हसनी हुसैनी सैयदा मुझे महबूब जो नूरे नजरा, जेके अल्लाह जे हबीब नवाज़ियो आ। ओहो पीराने पीर दस्तगीर तो फरमाए वमा मिनहा शुहूरुन औ दुहूरुन तमुर व फरमायो ऐ दुनिया वारो मां अब्दुल कादिर जीलानी के मदीने वारे मीर जी निगाह सा वो कुछ मिलो दुनिया में हफ्ता महीना साल बाद में गुजरदा है। सालन महीनन में जेको थियणो हुंदो आ ओ सब अहवाल पेरी मो अब्दुल कादिर जीलानी के बुधाईंदा। सही है फरमान हां ही हते अली हेती चयो सही जे इं या त पो असा के भला आइंदन सालन जी का गाल बुधा। तू तो चई त मुखे साल अगमी था अहवाल बुधाइन। फरमाए लिखो बुधाया मता ता खा विसरी वने। फरमाए लिखो। लिखण में वेठा त 81 मुफस्सिर घणा 81 मुफस्सिर कई उलमा मुहक्किका साईं फरमाए लिखो मां लिखाया वा तो छा थींदो। गौसल आज़म रदियल्लाहु अन्हु वक़फ़ यौमन मअ जमाअतिन अला सतहिन व तवज्जह इला तरफिन बुखारा व शम्म राइहतल किराम व क़ाल बअद वफ़ाती लिमुरूरि मिअतिन व सबअतिन व खमसीन आमल यूलद रजुलुन मुहम्मदियुल मशरब अल मुसम्मा बहाउद्दीन मुहम्मद नक्शबंदी व यफूज बिनिअमत खासती। फरमाया मां अब्दुल कादिर जीलानी के बुधाया तो मुझे विसाल खां पो 157 साल गुजरदा बुखारा में एक मर्द कलंदर पैदा थींदो। मुझे विसाल खा समझो था बा वफात खा यानी अल्लाह जे वलियन के पंहिंजे वफात जे ॾिहाड़े जी भी ख़बर हूंदी है। पंहिंजे वफात जे ॾिहाड़े जी भी ख़बर हूंदी। पर मैं मुझे वफात खां पो लिमुरूर मिअतिन व सबअतिन व खमसीन आमन 157 साल गुजरंदा लिखी छडियो बुखारा शहर में एक मर्द कलंदर पैदा थींदो। साईं पैदा थींदो त असां उन खे कीअं सुञाणो। पर मैं का वॾी ॻाल्हि न आहे। लोहे महफूज़ अस्त पेशे औलिया अल्लाह पंहिंजे वलियन दोस्तन जे साम्हूं लोहे महफूज़ जी तख़्तीअ खे ज़ाहिर करे छडियो आहे। मां लोहे महफूज़ खां पढ़ी अमा के उन जो नालो भी बुधाए तो छडिया। उन जो नालो बुधाए तो छडिया। सही नालो छा हूंदस। फरमाए बहाउद्दीन मुहम्मद। कहिड़ो नालो हूंदो आहे? सब चई ॾेखार ॾुखियो त कोन्हे बहाउद्दीन मुहम्मद। फरमाए नालो त इहो थींदुसि पर जेको मदीने वारे मीर जी बारगाह मां उम्मत जे लाइ फैज़ मिलंदुसि जेको प्यालो विरहाईंदो उन जो मशरब सिलसिलो तरीक़त फरमायो नक्शबंदी सिलसिले सां मशहूर थींदो। व यफूज बिनिअमत खासती उन जो ख़ास हिस्सो जेको दरबारे मुहम्मदीअ खां मु अब्दुल कादिर जीलानी खे मिलियो आहे उन जो हिस्से वा फरमा अॼु उन खे हितां ज़मीन तां आलम अरवाह में ॾेई थो वञा। जी साईं फरमा इए थियो बराबर विसाल खां पो 157 साल गुजरिया। ओ मर्द कलंदर ख्वाजा बहाउद्दीन नक्शबंद बुखारी रहमतुल्लाह अलैह पैदा थिया। 23 साल जी उम्र जवानी में मारिफत जो मकाम मिलियो। बगदाद में पहुता गौसुल आज़म जे मज़ार पुर अनवार जे पेरां दी खां बीही करे कदमन खां बीही करे अल्लाह जो वली गौसुल आज़म जी बारगाह में मनकबत तो पेश करे छा तो चवे
बादशाह हर दो आलम शाह अब्दुल कादिर मोहसिनी औलाद आदम शाह अब्दुल कादिर आफताबो माफताबो अर्श कुर्सियो कलम नूरे कल्बज नूरे आजम शाह अब्दुल कादिर बादशाह अब्दुल कादिर शहन शाह अब्दुल कादिर चो सुभान अल्लाह। कदी सुने भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमाए मुझो पीर बे हुआ साईं तफसील असा बुधाचे तो हाओ सुरधना श्री वनी खोलियो फरमाए तो पीर मुझो बादशाह जीलानी जलील दादलो दरगाह में खावंद जो खलील हसनी हिलू आहिया वाहरती वसील दाता मुझी दिल के दे दिला सो दलील जिल्लत कयुस जलील रस बादशाह बगदाद जान पीर मुझा बादशाह जीलानी जनाब मूसा खौसन खारजी सेठन खर खराब सुनी सवालिया जा सजड़ा उठी होस गुलाब खावंद वड़ा कया वाहिद वड़ा कया तुझा खावंद सब खिताब समदानी शिताब कर कमाल मुरीद दे मीरा शाह मदद कर हजरत पीर हबीब से नालायक नवाजिए गोला जे गरीब जे लुखना हिन लोलिया ऐ दलालत दरीब आओ कादिर जा करीब मदद कर मुरीद जी। मीरा शाह मदद कर अची ओखी अवेर लिल्लाह लब्दु लतीफ चे पर पाजी दे फेर औलाद अली शेर कर कमाल मुरीद दे मीरा शाह मदद थी दाग सुनी दादी आही अब्दुल लतीफ जो तू हसनी पीर हादी बादशाह बगदादी कर कमाल मुरीद दे पर मीरा शाह मदद थी मुहय्यद्दीन मली आही अब्दुल लतीफ जो तू वसीलो वली हसनी पीर हली कर कमाल मुरीद दे। इन करे असा ताहिरन जो नारो केड़ो नारो मां बुधाया तो लगाईंदो तमा त तमा के वेठे फेज मिली वींदो पर पेरी दुरूद पढ़ो तो पो नारो लगायो मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या हबीब अल्लाह। अब लंगर जो पक्को आसरो हुंदो कुछ देग जे करे वडा आवाज वधायो भला सल्लल्लाहु अलैहि असा ताहिरन जो नारो जमात इस्लाहुल मुस्लिमीन जो यो नारो जमियत उलमा ताहिरिया जो नारो रूहानी तलबा जमात जो नारो मुझे मुर्शिद जे हक़ीक़ गुलाम जो नारो मुझे सुन साईं जो नारो सुन साईं जो नारो पीर मिठा जो नारो असा जो यो चवना मनो या न यारो अम्हा जी मर्जी असा जो तनारो ओ जी दस्तगीरा को चवे जिए भुट्टो को चवे जिए नवाज शरीफ को चवे त जिए अल्ताफ तमा भले बिन के जियारियो पर जिन के जीण जो हक आ ओहो पीराने पीरा असी चवंदासी छो न मोहब्बत सा चो हथ मथे खणी चो मनो या न यारो अम्हा जी मर्जी असा जो तनारो ओ जिए दस्तगीरा असा जो तनारो ओ जिए दस्तगीरा सहारो ज़ईफ़न किनन को झड़न जो
कुनन में किनारो ओ जिए दस्तगीरा कुनन में किनारो अखरा नवाई नहीं जे इसम में अचन था ॾिसूं था ताशिक अखियुनि ते रखनि था जेको आशिक हूंदो सो अखियुनि ते अखरा नवाई नहीं अचे इसम में अचन था ॾिसूं था ताशिक अखियुनि ते रखनि था सियाणा त सम्झी वया लफ़्ज़ लेकिन चरन जो बि चारो ओ जिए दस्तगीरा चवन जो बि चारो ओ जिए दस्तगीरा वञो या न यारो अव्हां जी अमरज़ी असां जो तनारो ओ जिए दस्तगीरा पंजई तनबी आगिन इन्हीअ जो तपासो हसन जो बचो आ नबीअ जो नवासो पंजई तनबी आगिन इन्हीअ जो तपासो हसन जो बचो आ नबीअ जो नवासो न करनो त चीनी निधन को तनागे जियन जो जियारो ओ जिए दस्तगीरा जियन जो जियारो ओ जिए दस्तगीरा पर इन अब्दुल कादिर जीलानी जो फैज़ मिलंदो त पंहिंजे पीर जे कदमन मां तरीक़त जो इहो उसूल आहे तरीक़त जो इहो उसूल आहे त फैज़ मिलंदो पर पंहिंजे पीर जे कदमनि मां उन जी सोबत मां उन जी निगाह करम मां अल्हम्दुलिल्लाह हिन जमात खे ताहिया खे मुस्तफ़ा जे सभी उम्मत खे अल्लाह ताला कान का निस्बत ॾिनी आहे मां चवंदो हा सुन्नी उहो आहे जेको सभिनी ख़ुदा जे वलियनि खे मञण वारो आहे ताहिरी मता तोखे यो मर्ज़ लगे तू चवी त मुझे पीर खां सवा ॿियो को वली कोनी न मुझे मुर्शिदन जो यो तरीक़ो ना है जेको मुस्तफ़ा जो गुलाम असीं जे कदमन जी खाक असा में तासुब कोनी असा इन हसद खां पाक आहियूं मुझे मुर्शिदन जी इहा मेहरबानी आहे उन पंहिंजे जमात खे जेका तरबियत ऐं मुहम्मदी फैज़ सां सीने खे साफ़ कयो आहे इन ज़र्फ़ खे अल्लाह वारनि वधाए छॾियो आहे असीं सभिनी ख़ुदा जे वलियनि जा ग़ुलाम आहियूं को हुसैनी आहे को करमी आहे को चिश्ती आहे को नक्शबंदी आहे को शाज़ली आहे को अवैसी आहे को रिफ़ाई आहे को तीजानी आहे जेको जंहिं अल्लाह जे वलीअ सां दामन सां वाबस्ता असीं उन जा ग़ुलाम आहियूं पर सदको वेंदासीं पंहिंजे मुर्शिद जे मथां जियो तन खे जन जियो सेखारियो जियो तन खे जन जियो सेखारियो आहे फैज़ उतां मिलंदो तरीक़त जो उसूल आहे बाक़ी अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे मुर्शिदन जे सदके असांखे का कमी कान्ही ऐं ताहिरियो अवां खे मुबारक ऐं बिशरत हुजे त हिन दौर में अवां खे उहो दामन नसीब थियो आहे ख़ुदा जी इज़त जो कसम आहे इहो लखनि में कंहिंखे नसीब थींदो आहे लखन में के नसीब थींदो आहे को हेॾा निहारींदो को होॾा निहारींदो मां के पीर जे मथां तनक़ीद कोन थो कयां त तव्हां तो हुन वटि घटि विलायत आहे हुन वटि घटि आहे मूं वटि को मापो कोन्हे जो मां विलायत वेठो वापीदो वता पर मां तोखे अक़ीदत जो दर्स ॾियां त जीअं ख़ुदा नबीयनि में दर्जा रखिया हा ईअं वलियनि में बि दर्जा आहिनि हिन दौर जो अगरि मुजद्दिद ॾिसणो आहे त मुंहिंजे पीर जहिड़ा साईं जो दीदार करे इंशाअल्लाह बेड़ा पार थी वेंदा अगर अवां वाबस्ता रहंदो त यो गौसल आदम जो फैज़ भी मिलंदो मुहम्मदी में इश्क मोहब्बत जी मैं भी प्यारे सा मिलंदी अल्लाह करे त असां जे दिल में इहो दर्द पैदा थे खुदा जे वलियन जी सोबत पैदा थे अल्लाह मुझो चवण अवां जो ॿुधण क़बूल फरमाए व आखिर दअवाना